हीअ कहाणी आहे ठग पुट जी। ख़ैर सलाह जो हुकुम लाजो, कमु कए खुटंदो आहे, ॻाल्हि खई खुटंदी आहे। हिकिड़ो हो बादशाह त मुंहिंजो मालिक साईं आहे, ख़ालिक साईं। सो हीअ ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे, सो उन जी बादशाही में रहंदो हुयो हीउ ठग पुट। हिनजो पीउ गुज़ारियो हुजे, हुनजी माउ ज़िंदा हुजे, पोइ माउ हुनखे चवंदी, पुट हक़ हिलाल जो पोरियो करे खाजांइ, कंहिंसां ठगी बि न कजांइ। सो हाणे हिन हक़ हिलाल जो माउ जे चवण ते वॾो पोरियो कयो, हेॾो होॾो जेको बि वञे पियो सलाह वठी ॿ दफ़ा हीउ कमु कीअं थींदो। हर को हिनखे मेणा पियो ॾिए, भाई तूं खां कमु कॾहिं बि न थींदो। तव्हां सॼी ज़िंदगी तव्हांजे पीउ ठगी करे खाधी, सो हाणे तोखे शौंकुड़ो थियो आहे हाणे हक़ हिलाल पोरे जो, पर मूंखे नथो लॻे, असांखे नथो लॻे सो तूं इहो करे सघंदे। सो हिनखे ॻोठ वारा ताना ॾियण लॻा त बा तूं न कमु करे सघंदे, तूं ठगी कर, वञी पीउ वारो धंधो कर, बाक़ी तव्हां कॾहिं बि न थींदो इहो कमु। सो हीउ मोटी अचे आयो, माउ खे चयईं, मां सो बाबो असां इहो ठगियूं कंदो, सो मूंखां तूं इहो खामखादी कमु कराए, मूंखां इहो कमु कोन थींदी, मां वरी बि ठगी करे ॾींदोमांइ, तोखे खाराए ॾींदुमि, बाक़ी ॿियो कमु मूंखां न थींदो, तूं खाईंदीअ। मां चयो, तुंहिंजो पीउ बि ठगियूं करे कहिड़ा मुंहिंजे लाइ महला त ॾेई वियो, सो इहो ई जीअं टुकुर हिनमहिल कमाए खावांदी पई, तीअं कमाए खाईंदी हुअमि मां। सो पिणे वारी जेकी हूंदी कमाई, चयो मां कुझु बि हुजे, हाणे मूंखे तूं ॾे 100 रुपया त मां ठगीअ ते वञा, पोइ ठगी करे ईंदुमि। सो बाबो ईंदो कमाए, तूं महीनो खाईंदी हुईअं, त मां कमाए आयमि त तूं 6 महीना खाईंदीअ। हाणे माउ खां पुटु कोन सुधरियो, नेठि न मुड़ियो, हिन बि कुराड़े अचियोसि, भला हाणे तुंहिंजी मर्ज़ी, बा नथो ॿियो कमु वाक थिए त इहो ई कर मूं वठी 100 रुपया। माउ खां 100 रुपया वठी हीउ घरां ॿाहिरि निकिरी रवानो थी पियो रस्तो वठी। साईं हलंदो होकारींदो अचे पियो। हाणे हिनखे चयो भई 100 रुपया बि न आहे खपाइणो, ऐं पैसा बि आहिणा आहिनि एतिरा जो 6 महीना वेही खाऊं। इन सोच वीचार सां अची रहियो हुयो। सो ॾिठईं त हिकु रस्ते जी वट सां हिकिड़ो ज़मीन जो टुकड़ो हुयो, उते 4 हारी ॾांदनि सां हर पिया था काइनि। सो हिन सोचियो त भणा अॼु इन्हनि चइनी हारुनि खे ठगी करिणी आहे, सो हितां सिखंदुमि, पहिरीं ठगी आहे, इनशाला कामयाब थींदुसि। हे सिधो तो हलंदो वियो, चइनी हारी गॾु पिया वहनि, हिक ॿिए सी पोयों कढ के ओसे पासे में वञी उन्हनि जे आॾो पुॻो। हिन खे चई, भाऊ इहे घर कंहिंजा आहिनि? हिन जो इहे घर त असांजा आहिनि। चए, भाउ इन्हनि घरनि खे बाहि लॻी, माए जो पिटको कुटको बि पियो। हू विहाणिया हुया जेका चाराई जिन हर पिया कायनि, वाणिया हिकु माण्हू टुॼणो। सो उन्हनि खे ख़बर पई, उन्हनि महिल ई ॾांदनि मां हथ कढी उन्हनि मां जोड़नि मां भॻा वठी घर ॾे अचे। हो चए त मुंहिंजो घर सड़ियो, हू चई मुंहिंजो घर सड़ियो, हीउ घर ॾे आ कनि। ठग पुट देरी न कई, सो उन्हनि जा फार जेका चवंदा आहिनि, असां हिननि जा छा को ॾियांसि, असां सिंधीअ में भाला चऊं, जीअं हुननि जा फार जेका आहिनि, जेका हर काईंदा आहिनि, ॿियो सॼो काठ जो हूंदो आहे ॾांद गाॾी, हिननि जा फार टोटली चइनी जा लाहे। हिन चयो हाणे बाज़ार में वञी खपायां थो, पोइ जेकी हिननि जी रक़म मिली, हिन जो सही आहे। हीअ हलंदो होकारींदो वियो पियो, हुन जा 4 फार लाहियूं हलियो वियो। हीअ जो विया हुते ॾिठनि त बणा घर सही सलामत, ॿार बचा सही सलामत। हिन चयो हले केरु असां वाह जी करे अचे, हलो भला हाणे त हर कायूं हली, अञा खोड़ सिज पियो आहे। हे जो ॾांदनि जे मथां अचनि ॾिठनि त बणा ॾांद छुड़िया पिया आहिनि, वतन था मुल्क में चरंदा, ऐं असांजा जेका हर हुया ऊंधा लॻा पिया आहिनि, उन्हनि में फार आहिनि ई कोन। हिन जो हल भणा वाह जी ठगी थी वई। अले केरु तो ठग पुट, सो नालो हुननि इहो ई रखियोसि, अले कहिड़ो ठग जो पुट, त ठग पुट नालो हिन जो पची वियो। सो ही जेका वाणिया हुया ॾांद बांद काए वञी पंहिंजे घर ॿधनि। हाणे जॾहिं वरी फार वठी अचनि नवां, तो वरी हर काइनि। से मोटी उन वॾेरे ॾे विया, जंहिंजो ही हार पियो कंदा हुआ, उन खे वञी सॼी दां कंदा बा हीअं असां सां हालत करियो, को ठग पुट हुयो, सो ही कारो मुंहुं करे वियो। सो हाणे फार उन्हनि खे फार असांखे ॾियो, हाणे त असां वॾेरे खे चवंदा हर काईंदासीं। सो हाणे हिन खे दाऊं ॿाऊं ॾिननि ॾाढियूं, हिन ग़रीब जो फ़ैसिलो पियो अचे, वॾेरे वटि पुॻो। सो हाणे वॾेरे चयो सही आहे, ॾिसंदुमि त इहो कहिड़ो आहे ठग पुट। छॾ हिननि खे वटि, हुनखे हू बि हलंदो होकाराईंदो वञे पियो, बाज़ार में खयूं वञे पियो इहे फार, त मन खपायां त कुझु रेवड़ियूं के भुॻड़ा वठां। सो हलंदो होकारींदो वञे पियो। सो हिकिड़ो ॾिठईं त हिन ॾिठो त हिकिड़े खूह हुयो घर ॻोठ जे ॿाहिरां। सो उन खूह जे मथां 4 औरतूं बीठियूं आहिनि। सो 4 औरतूं अहिड़ियूं बीठियूं आहिनि जंहिंखे हुना ॻ ॻट जेका बि सोन पियल आहे बाक़ा हिते चइनी औरतुनि खे।
हिन सोचियो त भणा हिननि फारण मां छा थींदो, ठगी कयां त इहा कयनि औरतुनि खे जेको सोन पियो आहे लीलम या दोहरियूं जेको कुझु बि अथनि, चइनी औरतुनि खां मां जॾहिं ठगे वेंदुमि त बसि गंज थी वेंदो। पोइ मां 6 महीना छा साल 5 साल खां वेठो त बि टेंशन ई न आहे। सो हिननि वञी हलंदो वञे पियो। सो हिन चयो कुराड़नि खे उन्हनि खे भर में टपियो, चई भाउ मां परदेसी आहियां, सो मूंखे उञ लॻी आहे, मूंखे पाणी पियारियो। हिकिड़ी उन कुराड़ीअ वञी हिननि खे पाणी पियारियो। पाणी पियारे वरी हिन खे जेको मां 100 रुपया ॾिनो उहो पासड़ो ॾेई गीसे मां हिन कढी उते रखी, हे पाणी पीतियूं हलियो वियो। हुन कुराड़ीअ ॾिठो भणा 100 रुपया हिन ग़रीब शख़्स जो वञे थो मुसाफ़िर जो हले कीअं किरी पियो आहे। सो हिन खे चवां त 100 रुपया पंहिंजो खयूं वञे। हिन खे हड़कियईं सॾकियईं हेॾो वो मुसाफ़िर पर हिन कन लाचारिया। हिन खे ख़बर ई ॼाणी वाणी 100 रुपया फिटी कयो। सो हिन कन लाचारे ॿुध ई न पियो, ॼाण वञे थो पियो। हिननि चयो भाउ छॾे, त हुननि ॿियुनि चयो सहेलियुनि त हाणे 100 रुपया खण, 100 रुपया हेॾो सारो आहे, चरी या थी आया सॾे हले हिकु तो मुसाफ़िर आहे वीचारे थोरो हुजे, हले हथ ते 5 रुपया हले कोन। हिन हली सॾो हिन जो ॿुधो, वापसि आयो, हेठि कंधु कयईं, वरी मथे कंधु करे खिलियो, वरी हेठि कंधु करे वरी मथे कंधु करे खिले पियो। तो अची इहे कंदो अची हिन माइन जे वेझो आयो। माइन पुछिया कि ॾे हवाल भला, हेठि कंधु करें थो वरी मथे कंधु करे खिले थो, आख़िर ॻाल्हि छा आहे? हिन जो छॾे हिन ॻाल्हि खे, ते बि ॻाल्हि ॿुधाए। हिन जो नथो मिलियो त ॿुधायां थो, मां इहे खिला इन करे जो तो ही तव्हां कूड़ सोनो कूड़ो पाईंदियूं वरितो घुमंदियूं, पाण खे अलाए छा थियूं सम्झो तव्हां सोन पाईंदियूं वरितऊं, ऐं हेठि कंधु इन करे थो कयां यार परायूं औरतुनि सां मुंहिंजो छा वञे। सो हाणे इहा ॻाल्हि आहे, ही तव्हां कूड़ पातियूं थी वरितो, सचो आहे त मुंहिंजी अमड़ वरिता, सचो सोनो पियो आहे सफ़ा, हे त सदो सो कूड़ लॻो पियो आहे, सचो आहे। तव्हां चवंदो त तव्हांखे मां मटे आणे ॾींदुमि, अमड़ खां अमड़ हाणे उअई कुराड़ी थी वई आहे, सो पाए कोन थी, पियो हूंदो आहे उते, बसि तव्हां हे ॾींदो हो खयूं ईंदुमि, हे लाई वेंदुमि रखियूं ईंदुमि, बसि इहो कमी मुंहिंजो इहो आहे, हितां वेझड़ो आहे मुंहिंजो घर, जे तव्हां मटणु चाहियो त मां तव्हांखे थोरो करे छॾियां, हाणे तव्हां कूड़ खामखा पाईंदो अथव न तव्हांखे। पर हो जंहिंजो कूड़ पातल 4 औरतूं ठगनि जूं उहे बि, सो हले काथों ठगे बगे हिन खे सोन ज़ेवरात माइन खे ॾिना, मायूं वतन में पायूं छो कयूं। हिन जो ही त असांजा मुड़ुस हले काथों खणी आया थिया त सचो सोन काॾो, असां बि चऊं पियूं पर सचो सोन हिन खे काॾो मिलंदो, कूड़ आहे सच में। हे यकीन करे ठग जी ॻाल्हियुनि ते हिन चइनी खणी सोन लाहे हिन ठग खे टुवाल पथारियो, उन में विझी ॾिननि। चई भाउ सारे संभाले हितां खयूं थो वञा, सारे संभाले वरी हुनजो सचो सोन अमर जो खणी तव्हांखे ॾियां थो। साईं मुतमैन थी वञे, तव्हां हिते ई बीहो, मुंहिंजो घर एतिरो ई आहे, मां बसि सट पाए खणी थो अचां, तव्हां खामखा जी तकलीफ़ करे हलो न। हुननि खे उते बीहारे हिन रवानो थियो, हिन वञी पंहिंजा व्हील वॼाया, उहो पासो ॾेयूं निकितो सिधो सो घर हलियो वियो। वञी मां खे ॾिने, मां हे ॾिस, मां त ॾिठो त भणा छोरो हले काथों, हे त बरोड ई आहे वॾो, चई हाणे 3 महीना 4 साल वञी खा, तूं महीननि जी ॻाल्हि करें थी। हे साईं हलायो, पर हुननि कुराड़ुनि हिन खे ॾसियो त असां ठगनि जूं ज़ालूं आहियूं, सो असांजा मुड़ुस ठगी हलिया काथों आया न, हिन खे ख़बर पई ठग जूं ज़ालूं न। हे साईं उते इंतज़ार में वेठियूं न, खूह जे मथां में वेझो एॾो मोटियो, असांजो कूड़ फिटी करे कुराड़ी खे ठगे ईंदो, सोन पाईंदियूं साईं वॾी पाण में डड़ पे पवे न, ॾिठनि वञी सॼो ऊंधई थियण ई। हिन जा जेका ठग हुया मुड़ुस हिननि जा फिरी घुमी फिरी अचे, शाम घर आया त रनूं आहिनि ई कोन। हिननि पुछा के ॾे वाल, हे हेतिरी महिल रनूं वयूं त वयूं काॾे, अॼु सिॼु लहण थियो आहे। हिन चयो हलूं, हलंदा वञनि, हे वेठियूं न वाट ते साईं इंतज़ार जे में, चई ॾे वाल भला कंहिंजे यार जे इंतज़ार में वेठियूं आहियो, छा मसइलो आहे, जो घर ख़ाली कयो, सभु चार हिते वेठियूं आहियो। चई त इहो तव्हां अहिड़ा तेड़ा फलणा आहिनि, जीअं ॾाढे काॾे मर्दनि सां ॻाल्हाईंदा, तव्हां कूड़ असांखे पारायूं वरितो पे, माण्हुनि जेको बेस्तो करायो आहे, सो हीअं आयो हमरा हिकिड़ो, सो असांखे चई त मां तव्हांखे अमर जो सोन खणी थो ॾियां सचो, सो कूड़ उन जॻह ते रखी मटे थो ॾियांव। हिन खे ख़बर पई उते सॼे मुल्क में हाक बि हले त अलाए केरु हिन जा फाड़ लायो आहे हारनि जा, सो ठग पुटु उहो ई हूंदो पोइ, असांजी माइन खे ठगी वियो। माइन खे चई छाजो, सो कूड़ हुयो, सोन हुयो सचो, असां हेॾी महिनत सां कमु पोरियो करे पंहिंजे हिसाब सां लोड़े ठगी आयासीं, तव्हां वरी ईअं ॾेई छॾियो बिगैर मोकिलियो। चई कूड़ हुयो माइन खे, चई हो ठग पुटु हुयो, फलाणा बादशाह जे नौकरनि जा वॾेरे नौकरनि जा फार लायो आहे, उहो ठग आहे पहिरें नंबर जो, असां वांगुरु ई हो तव्हांखे भरो ॾेई वियो। हिननि माइन खे सम्झायो ठगे हुआ कोन मिलंदो, हाणे कुझु बि माल घर सुम्हो हली, पंहिंजे बचनि ॿारनि जी कयो, हाणे तव्हां वेठियूं आहियो सोने जी लालच में। सो ही मायूं वठी घर आया,
हिन चयो वाह जी करे यार असां ठग आहियूं पर असांखे घर वारनि खे ॿुहारो ॾेई वियो। सुबुह थिए हिन को हिसाब किताब त ज़रूरु वठंदासीं ॻोल्हींदासीं त किथां आयो। हाणे साईं ठग पंहिंजी सोचे वेड़ा आहिनि। हाणे साईं सुबुह थी ख़ैर असां हिननि खणी पेरा कया पुछा कंदा हलंदा होकारींदा साईं हिननि जे वञी ॻोठ ॾे रवाना थी पिया पुछाईंदा ॾस हिननि खे मिलियो। हाणे छॾ हिननि खे ॾस मिलियो पको घर जो त हाणे हीअ त ईंदा वठि हुन वरी ठग अहिड़ो कमु कयो ठग पुट अहिड़ो कमु कयो हिकिड़ो गढो लासी हिकिड़ो भलो वठी अचे घर ते ॿधी छॾियईं उनखे गाह पाणी चारे सफ़ा तयारु कयईं ऐं हुन वरी अहिड़ो कमु कयो हुनखे ख़बर आई त मां जेकी ठगी आहियां मां उन ज़ालूं ठगनि जूं उहे ज़रूरु ईंदा। त इन हिसाब सां हुन अहिड़ो कमु कयो 100 रुपया डेंगलनि जो कराए खुलियो ऐं गॾह जे गुईअ में अंदरि गुदे ऐं पोयां बुंजो ॾेई फिटी कयईंसि। ऐं वरी पंहिंजी माउ खे बि सम्झाए छॾियईं मां हीअं हमरा ईंदा अहिड़े आरे पारे सो तोखे मां चवंदो त अमड़ इहो थाल खणी आ त गॾह खे 100 रुपया डेंगलनि ॾियण जो टाइम अची वियो आहे सो तूं खणी अची ऐं थाल सो गॾह जो बुंजो कढंदुमि उहे 100 रुपया निकिरंदो तोखे चयुमि त अमड़ ॻण घणा न तूं चइजांइ 100 रुपया आहे। चई भाउ वरी पुछा कयां मां केतिरा ॻण 100 रुपया आहे तूं चइजांइ हा भाउ 100 रुपया सुबुह ॾिनो 100 रुपया हिनमहिल आहे 200 रुपया 300 वरी शाम ॾींदो सो 300 रुपया ॾियारी अञा छा खपे तूं ईअं चइजांइ वधीक मुंहिंजो कमु आहे। सही हिन कुराड़ी खे सम्झाए छॾियो। थोरी देरि खां पोइ अची यार निकिता कन कढे न अचे फलाणा चए कुराड़ी चयो भाउ कोन्हे को छोकिरो मुंहिंजो सो घर धड़ी कोन्हे को मुंहिंजो मुड़ुसु कोन्हे को भाउ नंढड़ो छोकिरो आहे मुंहिंजो सुतो पियो आहे। चई इन धीअ जे पुट खे त ॻोल्हींदा हो त हिनखे उथारिया हिननि सफ़ा कावड़ में ॻाल्हायो। चए भाउ हो त निंड पियो अचे निंड छा जो असांजो निंडो फिटाए पाण निंड पियो थो करे चट जे पुट खे ॿाहिरि कढ। सोनी मां छोकिरे खे उथारियो त भाउ आया अथई तूं आरा यार चई सही आहे अमड़ वञा थो न सो ही वियो हिननि खे वञी चई त भाई इहो मुतमिन करे न भाई अमड़ छा वेठा मूंखे कोन छॾियो घर अकेलो राति थी वई सो मां हाणे हाणे असांजो इहो सोन अम्मा सां मटियूं अचां पियो सो हाणे निकिरां बसि तव्हां बि अची पुॻा हो सो हाणे 5 मिंट वियो भला टंगर बंगर कयो हिननि खे ठारियो सो हिननि खे ॾाढी मोटाए ॾियां थो सोन हिननि खे सोन खपे बाक़ी छा खपे सो हिननि खे मुतमिन करियो। सो हिननि जे वेठा हुजनि हीअं गॾ ते हिननि जी अखि पई यार गॾ त ॾाढो भलो हथु कयो अथई हीअ शौक़ीन खे हुया थोरा घणा गॾ जा साईं गॾ हाणे गॾ जी पर फेरी पइजी पवे चए यार अचे त भला पुछा कयूंदासीं। चए भाऊ वाह जो गॾ आहे चए हा यार गॾ सुरीलो आहे पर गॾ खे छा थियो आहे पेट में सूर अथव भला फेरी पइजी पवे जेको हुन गॾ खे गाह बाह खारायूं पाणी गॾ खे सफ़ा तयारु हुयो कमु अची हाणे साईं पोइ बुंजो ॾिनलो त काॾो हाणे उथे वेही गॾ खे अची पेट में इहे वलूटा हुजनि त महिल जो को बुंजो कढे त मां फुल हणा ॾेढूं आहे। हिन बि चयो आहे गॾ खे त टाइम थी वियो आहे लॻे थो 12 थिया आहिनि ॿिए खां पुछा कई हा 12 थी विया आहिनि चई बि भला मां खे सर मां इहो थाल त खणी आहे यार हुन मां खे चई मां थाल त खणी आहे त गॾ जो टाइम थी वियो आहे छा वेठा 100 रुपया ॾियण जो हिन जो 100 रुपया गॾ हो हा मां खणी थी अचां अबा सो मां वई उहो थाल खयूं सिधो सो गॾ जे आॾो आया गॾ जो हेठो थाल रखी साईं हिन बुंजो जो लाथो त देरी न कई उन महिल गॾ ॾेढूणा ॾिना ठक 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 ॾेढूणा मां खोटींदी वञे पई डेंगुलो हिन मूं वरी ॻाइणु चालू कई त 100 रुपया अमां घणा न चए 100 रुपया केतिरा घणी 100 रुपया खुटल वुटल त न आहिनि न चए भाउ 100 रुपया सुबुह ॾिनो अथई 100 रुपया हिनमहिल 100 रुपया वरी शाम ॾींदो 300 रुपया ॾियारी अञा छा खपे इहो सॼो लक आहे ॾिसनि पिया भणा गॾ 100 रुपया थो ॾे हिन जो सही आहे मड़ा हाणे गॾ खे मां ॿधां सो तूं इहे रखल ई पैसा हिन गॾ खे ॿधो हीउ मोटी आयो हिननि यारनि पाण में सलाह कई त जेकर इहो गॾो वठोसि भणा 300 रुपया ॾियारी थो ॾिए त सम्झ में महीने जो केतिरा पैसा थींदा साल जा केतिरा साईं कीअं हिसाब करे अधु यार तयारु थी बीह रहिया साईं छॾ सोन बोन जी पचर हले केतिरा सोन हले केतिरा माल ठाराईंदा त 300 रुपया तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे 100 रुपया 300 रुपया तारीख़ हे साईं सफ़ा तयारु थी विया टई शुरू थी विया चारई त ज़रूरु इहो वठिणो आहे गॾो। थोरी देरि खां पोइ हीउ बि घर मोटियो चई त भाऊ तव्हांजो मां सोन खणी अचां बीहो भला अड़े यार विसरी वियो चई न भाऊ हेॾे हेॾा कमु ते असांजो सोन पोइ खणणु वञिजांइ चई ॾे हवालो चई यार इहो गॾो असांखे खपे
चई न भाऊ हाणे गॾो तव्हांखे सोन ॾियां थो भाई गॾो जे नाले चओ गॾो मुंहिंजो धारियल आहे मुंहिंजो शौक़ु आहे फेवरेट आहे मां इहो गॾो न ॾेई सघंदुमि बाक़ी वियो हुकुम कयो तव्हां दोस्त आहियो दिल्ली आया भली आया बाक़ी गॾो जे नाले न चओ गॾो मुंहिंजो धारियल आहे 300 रुपया ॾियाड़ ॾींदो आहे बिना कमाए बिना महिनत जे मां इहो गॾो कीअं ॾींदुमि अहिड़ो खाटू पुटु तव्हांखे चई त हाणे कुझु ते बि हिननि जो सोन बि रख हेॾो 1000 रुपया ॾियूं था कैश बि इहो बि वठि पर गॾो असांखे ॾे असांखे गॾो जी सख़्तु ज़रूरत आहे हिन चयो भला हाणे संगत में कयो आहे न मजबूर हाणे ॾियो 1000 रुपया भला हाणे गॾो कायो चए सोन बोन चई पाण वटि रख हिननि सभु कुझु हिननि खे ॾेई ऐं गॾो ते पुट चारई रवाना थी पिया वठी गॾो माउ खे वञी ॾिनई पैसा 1000 रुपया बि चई मां ॾे हवाल चई पुट कमु त पटियो ते पर अलाह ख़ैरु करे अञा अॻिते हाणे हीअ यार चारई ते ख़ुशि हुजनि ॾाढा हाणे चारई वञी घर गॾो ॿधनि हिकिड़ो त गाह जे बिले बीठो हिकिड़ो पाणी जे बीठ गॾो जे हिकिड़ो वात ते बीठो त पोएं पासे ॾो मुंहिंजो हणी त मथां खुली वञे त ढेंगला हारजी पवे न हिकिड़ो साईं वरी उनजे हिसाब सां बीठो त ॿुहार सुहार ॾियण लाइ हेॾो होॾो हिननि माइनि खे चयो त बाबा टेम था रखूं सुबुह वारो टेम फलाणे जो मंझंदि वारो टेम फलाणे जो ऐं शाम वारो टेम फलाणे जो वरी सुभाणे वारो टेम बि फलाणे जो ईअं टेम था रखूं सो माइनि खां थाल सभिनि धोराए फिटी कया सफ़ा VIP साईं न गाह सावल ॿावल गॾा वॻे ॾाढी चारे सफ़ा पुर कराए 4-5 बाटलियूं पाणी पीआरे गॾो तयारु करे छॾियूं हिकिड़ो साईं पोयां वेठो आहे इंतज़ार में टाइम में अखि त सुबुह जो टाइम थिए त गॾो जो मुंहिंजो लाहियां त को 2-3 रुपया ढेंगला मेड़ियूं हाणे हिननि जो इहो पाण में कोलो हुजे त हाणे छाजो हिसाबु किताबु जेका हथ आया सो उहो उन जा थिया हाणे पाण में इहो डिश्क शिकनि मां ॾींहं कोन था वेलारियूं को टेम बेम जेके जेतिरा हथ आया पैसा हाणे 100 रुपया ज़रूरु कुझु ॾींदा न असांखे हथ माए मर्दे सफ़ा तयारु लॻा वेठा आहिनि गॾो जो मुंहिंजो खुले जीअं जो मुंहिंजो खोलियो त गॾा खे पेट में वलूटो वञे सफ़ा भरियो पियो वञे साओ गाह खाधो हीअं जीअं जो नड़ो जो कढियईं त मुंहिंजो त तीअं पड़ाट करे अॼी थाल ते किरियो हिननि बि खणी कई ढूं वञी साॻो लिड में हेॾे होॾे पथ कनि पर छा काश हुई हथ जा 100 रुपया विधल गॾो काॾो थो ॾिए हिन ॾाढो पंहिंजा लटा कपिड़ा किना ख़राबु गॾा जे थीक में करे सदो साह भरे जी वेही रहिया हल भणा फूका डोरो पइनि पियो साईं वाज छोरो करियो अथई हाणे कंहिं मसइलो थिए हाणे हेॾो 1000 रुपया बि ॾिनोसीं सोन बि ॾिनासीं गॾा बि कंहिं कम जो न थियो हाणे कंहिं मसइलो थिए हिननि वञी वरी साॻे वॾेरे ॾे दांह खणी विया बादशाह सलामत हीअं असां सां ठगी थी वई असांजी माइन जो सोन खणी वियो असांखे गॾो ॾिनई उहो बि कंहिं कम जो ई कोन तो बादशाह सलामत त वॾेरे वटि इहा दांह पुगी चए बागे मूं वटि हिकिड़ा दाई 4 आया हुआ 4 तव्हां 8 माण्हू दाई थी विया आहिनि हाणे मां इन बिलो कयां थो कहिड़ो आहे ठग जाचा लहां थो हिन जो सही आहे साईं हाणे हू जेको चइनि खे ठगी बि आयो हो वरी साईं हेॾो कमु हाणे साॻियो ई छोरो हाणे इहो कमु करे शहर ॾे वरी रवानो थियो उन ई बादशाह ॾे जंहिंजा फार बि लाहे आयो ऐं जिन खे ठगे बि आयो उन ई बादशाह ॾे हलंदो अचे पोइ कनाई हिकिड़े घर में ॾिठईं त भला शादी हाल आहे पर हिन अहिड़ो कमु कयो हिकिड़ो जोरो जेको मयाणो खयूं आयो ज़ाइफ़ाणो घरों हिन देरी न कई उन महिल लटा मटे मायाणो लटा पाए हाणे नौजवान सुहिणो त हुयो न मुछिन सावल पूरी पिया अचे त सफ़ा नई जवान छोकिरी थी पई प्रताप की साईं हीउ हलियो वियो अंदरि वञी माइनि सां हेॾो होॾो घुमणु फिरणु लॻो मायूं हुते वेठियूं हुजनि साईं पुछा कनि हिन खां हल अदी काथों जी आहे कीअं चयसि तव्हांजे पाड़े में आया आहियूं कल्ह 3 ॾींहं लॾे तो राति सो तव्हांजो ॿुधो ते थोरो हुन वांगुरु चिड़ चटो चयां करे अचां भला माइट सां मिली अचां त चई मां तूं हले कहिड़ी विलायत ॾो आहीं तूं झुमिर ॾेखार पंहिंजी हर कंहिंजे हिसाब सां झुमिर हूंदी आहे हर कंहिंखे पंहिंजी सो तव्हांजे हिसाब सां तव्हांजी झुमिर कहिड़ी आहे थोरी ॾेखार 2 हथ खणी त ॾेखार चई मां झुमिर त मां ॾाढी हणां पर ॾिसेंदी न कननि में वाली आहे न नक में का नथ आहे न वरी कुझु बि न आहे ॾिस न सोन खां बग़ैर कहिड़ी झुमिर ठहंदी हिन कुराड़नि खे चयो त कुराड़नि चयो त भाउ असां सोन लाहे ॾिजो न असां भई छा ॾियूं कंहिं वालो ॾिनो त कंहिं हार ॾिनो त कंहिं पुतल ॾिनो हिनखे जाम सोन हिन सां भरे छॾियो जेको सोन जी ज़रूरत हुई हिनखे सभु विधुनि सभिनि साईं हाणे हिन 2-3 हथड़ा हेॾो होॾो खणी हेॾे होॾे ॾिठो बसि हाणे हीअं ओचितो हिननि खे सॾु थियो त घोटु अचे थो पियो वारो कयो सभु जो ओचियो न हे खणी पासो ॾेई तो रवानो थी वियो निकिरी वियो हिन सोन सिधो लटा मटे पंहिंजा ऐं इहो सोन जेको आहे हिनखे पंहिंजे हिसाब सां खयूं वञे पियो
साईं रस्तो ॾेई हीअ वञे पियो, जंगल हुयो थोरो रस्ते सां, सो जंगल ॾेई वञे पियो। हिकिड़ो गिदड़ बीठो आहे, सो गिदड़ खे घोड़कीअ में फाथो हुयो। सो हे घोड़कीअ में छॾायो, हिन गिदड़ खे चयो त हिया थिए, हिनखे मौसूम जी भला हिनखे छॾाए छॾिया भला वीचारो तकलीफ़ में आहे महिल, हिनखे हिया थियो ठग पुट खे। सो छो न उन वॾेरे खे बि सॾु हुजे उन ई भत जो, ही बि हिते भलो जोड़ो पातियूं, वॾेरो बि हिन घोड़े ते चढ़ियो अचे पियो, हे बि वञे उन मां छा विढां त गॾु हुन गिदड़ खे छॾाए पियो। ठग पुट जी ओचितो अखि पइजी वई, वॾेरे खे ॾिठी त बणा हेॾो वॾेरो हले, केरु अचे थो पियो। हिन गॾु हुनखे छा विढां त गिदड़ खे छॾाईं त हिन गिदड़ खे चेल में हथो वञे, गिदड़ बीहे कोन पियो, हिनखे छॾाए त वियो, पर हिन गिदड़ खयूं पियो वञे। सो हिन जो जेको सोन हुयो, सो जेको पातल हुयो, त उहो हले की ॻंढि छिड़ी वई, सॼो हिनखे गिदड़ जे मथां पइजी वियो, विछी रहियो। हिनखे गिदड़ खे हाणे गिदड़ खे हथ पियो कढे त सोन खयूं पियो वञेसि। हाणे के मसइलो चए वटि सॾु पोयों लॻी पियो, हिन लेटाड़ो पियो थो पए गिदड़ ऐं हिन जो ठग पुट जो। वो वॾेरो बचो थो टपियो, त वॾेरे पुछा के ॾे वाल पर जानवर खे छा थो करे, छॾे छो नथो। चई यार तूं बस, तूं हाणे अलाए काथों जो मुसाफ़िर आहे, तूं पंहिंजे कम खे ॾिस, पराए कम आहे, तुंहिंजो छा वञे। चई ते बि भाऊ छॾ त सही, जानवर आहे झंग जो। चई यार ही तारीख़ मूंखे ॾींदो आहे, एतिरो सोन ॾींदो आहे जो बाक़ाइदे घणो, अॼु सोन अधु बि न ॾिनो अथई। हाणे हिन जो इन करे मुंहिंजो झेड़ो हले थो पियो त अञा सोन ॾिए। हिन ॾिठो त जाई बि गिदड़ खे सॼो मुल्क सोन लॻो पियो आहे, जाई बि हले सोन ॾींदो आहे। चई भाऊ त इहो ॾिनो ई अथई। चई न बा हे त ॿियो हिसो बि कोन ॾिनो अथई, अलाए केतिरा चोथों हिसो बि कोन ॾिनो अथई, अलाए केतिरो हिसा ॾींदो आहे, सोन ॾींदो आहे बाक़ाइदे, इहे ई कोन हिन महिल, इन करे झली बीठो आहे, हाणे छॾियां नथो। वॾेरे खे पैसनि जो ॿुधी, सोन जो ॿुधी बेईमानी दिलि में जागी पई, यार गिदड़ सोन थो ॾिए, जेकर गिदड़ इहो मां ख़रीद कयां त पोइ सोन ई सोन, मुंहिंजे घर में सॼो घर ई मां सोन कराए छॾींदुमि, जेकर इहो गिदड़ वठांसि। हिन खे चए भाऊ इहो गिदड़ ॾींदे त न? चई न यार हेॾो सोन ॾींदो आहे, मां हिनखे के छॾींदुमि, मां छॾिणो ई न आहे गिदड़, इन करे भॻो थो वञे, ज़ोरी अधु सोन ॾेयूं, सो इन करे मां झली बीठो आहियां। हिन चयो हाणे ते कंहिं बहाने मूंखे गिदड़ ॾे। हिन चयो त 2000 रुपया ॾींदोमांइ, ॿुधई त गिदड़ इहो मूंखे ॾे भला। हाणे चई भला पर ईंदो मां हिकिड़े शर्त ते, हीउ जेको सोन अॼु ॾिनो अथई न, इहो मां पंहिंजो खणंदोमांइ, भई गिदड़ तूं संभाल, पोइ तोखे जेको ॾिए न ॾिए उहो तुंहिंजी नसीब आहे। चई भाउ चई सही आहे, पर हाणे ॿियो बि शर्त मुंहिंजो अथई, इहो घोड़ो बि मां वठंदोमांइ, 2000 बि वठंदोमांइ, गिदड़ पोइ ॾींदोमांइ। हिन चयो भाउ घोड़ो बि का, हीउ 2000 बि वठो, रुॻो गिदड़ मूंखे ॾे। वॾेरे खे काटण भलो जोरो पियो वञे गिदड़ खे हिन भाकुर रहियो, हुन वरी हथ कढी उन महिल टप ॾेई घोड़े ते 2000 खयूं, इहो रवानो थियो। वॾेरे अची गिदड़ जो मुक़ाबिलो हलियो, हाणे झंग जो जानवर हिन काॾो वॾेरे खे झलिजे, हणी हिनखे लटा ॿटा फाड़े, हिनखे भोलो करे छॾियो। वॾेरे छॾ धूड़ वञी पाए, सोन बोन जी माउ कारो मुंहुं करे छॾी, हणी भूख हुनजो कारो मुंहुं करे छॾी। सो हाणे हीअ त वियो हलियो ठग पुट, हिन वारो घोड़ो बि कयूं, 2000 बि खयूं, बाबा रवानो थियो, वञी वञी माउ वटि पुॻो। माउ खे चई 2000 बि ही सोन हे सॼो माइन वारो हुन जा अघ ठग बि खोड़ खणी अचे पुॻो। चई वॾो कमु करे आयो आहियां। सो हाणे वॾेरे बादशाह खे जंहिंखे छा विढ़ियांसि मिलियल हुयो दावत, सो हाणे उहो ठागो ई वॾेरो बि अचे उन बादशाह वटि पुॻो त भाउ फलाणो मूंसां अहिड़ी हालत करे वियो, सो हीअं गिदड़ फासायो, हीअं 2000 वठी वियो, मुंहिंजो घोड़ो बि काहियो। हाणे साईं हू 4 4 8 9 फरियादी ही बि अची पुॻो। बादशाह देरी न कई, हाणे हिनखे चई त तव्हां हाणे हिते वियो, पर हिन ठग पुट खे ख़बर अॻु ई पइजी वई त जेको अवाम ही हेतिरा मां हालत कई आहे माण्हुनि सां, इहे बादशाह फलाणे वटि विया हूंदा, सो उन वटि ख़बर पइजी वेंदी, हे लिक छप में वञी बादशाह सां मिलियो। हाणे हरामी जेको ॿारु हूंदो आहे, जेको बि हूंदो आहे, हरामी शइ सभु कंहिंखे पसंदि हूंदी आहे। सो बादशाह खे बि हरामी चयो त भला हाणे हेॾो हरामी आहे, एॾो कमु माण्हू सां ठगी आहे, सुभाणे मुंहिंजे कमु ईंदो, सो इन ते हथड़ो भली घुमायल हुजे मुंहिंजो। हिन से वॾेरा सॼो प्लानिंग करे छॾी त वॾेरा हाणे हेतिरो मसइलो कयो त हाणे इहो मसइलो तूं हल कंदे, छो आया बि तोॾे, तोखे हल करिणो आहे। हिन जो छो न भाउ हल कंदुमि, तूं कॾहिं बि मुंहिंजे कमु ईंदे, सो मां तुंहिंजे कमु अॼु ईंदुमि, सुभाणे तूं कंहिंजे वरी मुंहिंजे कॾहिं कमु ईंदे, अहिड़ो कमु पइजी त मां तोखे घुराए वठंदुमि। हिन ते हरामी हुन ठग पुट ऐं वॾेरे पाण में सलाह करे छॾी, चई हाणे हीअं कमु कर, फ़ैसिले जो तूं रखे टाइम, बाबा अॼु राति हिते तव्हां मौत रहो, सुबुह साजर तव्हांजो मां फ़ैसिलो कंदुमि, पर शर्त इहो रखेनि बाबा केर बि हिते मुंहिंजी मलाते में रहंदो, कीअं बि हंगियो, सो सुबुह हुनखे फांसीअ चढ़ाईंदुमि। सो वॾेरे वञी ईअं चई त बाबा सभु खिलण लॻा।
जे असां हेॾा शी ॾाढ़ियूं हेॾा कुराड़ा अचे थिया हाणे तव्हां तुंहिंजे महिलात में तुंहिंजे बिस्तर ते हंगंदासीं असांखे ॿुॾी न मरणु ईंदो कॾहिं ज़िंदगी हंगियो न आहे असां ॿिए ईअं आहियूं चई बाबा थींदो आहे मां अॻे तव्हांखे चई छॾिया जीअं बि हंगियो त मतिलबु सुबुह हुनखे मां फांसी चढ़ाए छॾींदुमि बादशाह जो कॉल थियो बाक़ी सुबुह तव्हांजो फ़ैसिलो मां कंदुमि हिन जो सही आहे असांखे शर्त मंज़ूर आहे असां न हंगंदासीं साईं बादशाह खे हिन सामान वठी ॾिनो हिन बादशाह हिन ॾे मानी मोकिली उन में नशो बशो मिलाए हिननि खे फिटी कयो कमरे में सुम्हारे हीअ जो यार वियो पियो त हिननि खे अहिड़े हिसाब सां खुरमचा भरींदो लेटरिन में हेॾो होॾो किन किचिरो जेको बि अची हिन जी अगड़ छोड़ींदो सभिनी जीअं कांचुनि में अंदरि उछलींदो 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 सभिनी खे उछलियो साईं खेड़ सां गॾु हिकिड़े खे थोरो पेशाब जो ख़्यालु पियो हले कीअं उथियो जीअं हथ हणे ॾिसे मुल्क सफ़ा आलो लॻो पियो आहे हञ भणा हीअ छा ॾिठे त हञ हीअ सामान कंहिं महिल मूंखां पई वियो हिनखे ख़बर ई न पई वञी ॿिए खे उथारे यार जे वॾो कमु थी वियो मूंसां त बादशाह त मूंखे मारे छॾींदो हीअ कमु मूंखां थी वियो हू खिलणु लॻो अड़े चरिया तूं इहो कमु कयो छो मरीअ जट जा पुट बणाए माराए छॾी हाणे महिल निकिरण ई कर हुनजो पंहिंजे जिस्म ते हथ आयो त भणा हीअ कमु छा हुनखे उहो साॻियो ई कमु हुनारो वरी साईं हाणे छा थिए वरी हुनखे उथारे नूने सां उहा ई हालत वरी सभिनी सां उहा ई हालत थी वई आख़िरी वॾेरे खे वॾेरे सां वरी अहिड़ो साड़ करियो जो हुन में सॼो हुनखे फुल करे वियो पछाड़ी जे रहियो आहे जेको इन में उछली वियो हाणे वॾेरे चयो त हेॾा सारा उठ थिया भला अछू ॾाढो थियो तव्हां इहो कमु था कयो वॾेरो वरी हिन ते खिले पियो वेठो वॾेरे जो थोरो पासो चोरियो त चईं त भला पासो चोरे ई कोन ॾिठे हञ भणा हे छा ज़िंदगीअ मां कॾहिं ईअं एतिरो न वेठो आहे हे छा आहे सभिनी चयो भणा हेॾो कमु थी वियो आहे बादशाह जा अंध केतिरा कुझु बि ख़राबु थी वियो आहे असांजा ख़राबु थी वियो जे सुबुह बादशाह खे ख़बर पई त बादशाह त माराए छॾींदो छॾ बा फ़ैसिले के छॾ ॻाल्हियुनि खे जेका सोन वियो जेको कुझु वियो धूड़ वञी पाए ज़िंदगी बचाए ज़िंदगी रही त वरी कमाए वठंदासीं वॾेरे बि चयो घोड़ो ऐं 2000 काॾे बि वञनि बसि हिननि वठी पप्पा खे अधु राति जो वञी घर निकिता लटा वटा ख़राबु करे वञी पंहिंजा धोराया न वॾेरे ॾिठो त बणा ॾिठई त काश यार आहिनि ई कोन किन किचिरो त आहे जीअं भला हाणे भंगी भंगी ॾेई साफ़ु कराए थो छॾियां कमु भलो थी वियो हुन अची ॻाल्हि कीअं त बाबा सही थियो तुंहिंजो प्लानिंग सो हाणे हुन वरी अहिड़ो कमु कयो हुन वटि माल थी वियो कुर छोरे वटि बि जजो हाणे होॾो सोन होॾो सोन लुटी उन महिल बादशाह खे चईं त मूंखे मला त तूं जहिड़ी ठाराइणी आहे सो मूंखे घरु ठाराए ॾे सो हाणे हुनजे घर जूं तयारियूं हलियूं साईं वॾा बंगला ठहिया वॾियूं माड़ियूं ठहियूं कल्ह ॾिठोमि ॾाढो छोकिरो हुयो ठग पुटु ख़ुशि लॻो वेठो हो सो मुंहिंजो दोस्त आहे मां वियो हुयोमांसि पोइ हाणे अॼु ताणी संगत पंहिंजी हले थी पई सो हीअ सिंध सलाम चैनल ते आया हो तो सब्सक्राइब कबो ऐं बेल आइकन खे लाज़मी हणंदो ऐं क़ुर्बान खे अब्बासीअ खे दुआनि में लाज़मी यादि रखिजो अस्सलाम वालेकुम या अली मदद।